मोहब्बत कंदो आहे। इहो झंडो कंहिंखे मिलियो? अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मिलियो हुयो। मुसलमानो अचो, अॼु इहो बि फ़ैसिलो थी वञे त नबी वारो केरु आहे, अॼु इहो बि फ़ैसिलो थी वञे त अली वारो केरु आहे, अॼु इहो बि फ़ैसिलो थी वञे त वली वारो केरु आहे। ॻाल्हियूं हर को कंदो आहे, सबूत कंहिं वटि आहे, प्रूफ कंहिं वटि आहे। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सवाल करियूं था, शिकिल कहिड़ी हुई? मुख़्तसर हमदे सलात के बाद अहले बैत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घराणो ऐं ख़ानदान, उनजो तारुफ़, उनजी अज़मत, उनजे पैगाम के हवाले से कुछ गुजारिशों पेश कंदुसि। दुआ है त अल्लाह कबुल हाकिमीन मूंखे हक़ समझाइण, अवां भाइरनि खे समझण, तो अवां असां सभिनी खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अहले बैत में केड़ा ख़ानदान अचन था? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी है ज़ैद। सही मुस्लिम किताबुल फ़ज़ाइल बाब मिन फ़ज़ाइल अली रज़ी अल्लाहु अन्हु पूछो वियो मन अहलो बैत? ज़ैद ॿुधायो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहले बैत में केड़ा ख़ानदान अचन था? जवाब ॾिनो, उहे ख़ानदान जिन्हनि ते अल्लाह सदको हराम कयो आहे, उहे अहले बैत में आहे। वरी पुछण वारे ॿियो सवाल पुछियो, ज़ैद भला सदको कहिड़े ख़ानदाननि ते हराम आहे जेके अहले बैत जो हिस्सो आहे? जवाब ॾिनो, आले अकील, आले अली, आले अब्बास, आले जाफर, ये चारई खान। कुरान इन्हें के किए समझायो? सूरह अहज़ाब आयत नंबर 33 में अल्लाह अहले बैत जो तारुफ करायो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारियनि जी निस्बत सां। फरमाई वक़रना फी बुयूतिकुन्ना वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला वाक़िमना सलाह वातीना ज़कात वातिअना अल्लाह व रसूलह इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत। अल्लाह चाहे तो ते अहले बैत तव्हां तां रिज्स ऐं नजासत के हटाए छॾे। व युतहिरकुम ततहीरा, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां खे पाकीज़ा बणाए छॾे। ये आयत ॿुधाए थी त इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तमाम घरवारियूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहले बैत में शामिल है। अहले बैत जो टियों तारुफ सही बुखारी सही मुस्लिम जा जुमला। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो बयान फरमाइन थियूं, कायनात जे इमाम खे हिकिड़ी चादर पातल आहे, पाण पंहिंजे हुजरे मां निकिता, ॿाहिरि तशरीफ़ फरमा थिया। जाल हसन फादखला, हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु आया, कायनात जे इमाम उन्हनि खे पंहिंजी चादर जे हेठां जाइ ॾिनी। सुम्मा जा हुसैन फादखला, हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु आया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे चादर जे हेठां जाइ ॾिनी। सुम्मा जात फातिमतु फादखलहा, फातिमा रज़ी अल्लाह अन्हा आयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे पंहिंजी चादर जे हेठां जाइ ॾिनी। सुम्मा जा अलीयुन फादखला, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु आया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे चादर जे हेठां जाइ ॾिनी। पोइ रब्बुल आलमीन सां मुखातिब थिया, चवण लॻा, अल्लाहुम्मा हाउलाई अहलु बैती, ए अल्लाह ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खानदान, अल्लाह ही नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा अहले बैत आहिनि। मुसलमानों कुरान जी आयत हुजे या ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु जी फतवा हुजे या हदीस किसा,
मतलब चादर वारी हदीस सुने। ये टई दलाइल अवां के मुखे अहले बैत जो तारुफ बुधाइन था। जॾहिं तारुफ अची वियो त हाण उन्हनि शख्सियतुनि सां अक़ीदत बि थी वेंदी, ईमान वारी पाकीज़ा मोहब्बत बि थी वेंदी। उन्हनि शख्सियतुनि जो किरदार, उन्हनि जी ज़िंदगी, उन्हनि जी सीरत पंहिंजी ज़िंदगी में अची वेंदी। मुसलमानों, पहिरीं ॻाल्हि आहे तारुफ, पहिरीं ॻाल्हि आहे सुञाणप। उन खां बाद अहले बैत जो ॿियो हक़ अवां जे मुंहिंजे मथां इहो आहे त अचो अहले बैत जे फ़ज़ाइल खे सम्झो। अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन्हनि जो पंहिंजो बयान आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु वण जे हेठां आराम फरमाए, उन वण जे हेठां उथिया, मुंहिंजे हथ के पकड़े तमाम सहाबा किराम के साम्हूं आया। कायनात जो इमाम जो हथ अली के हथ में आ रज़ी अल्लाह ताला अन्हु। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हथ मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हथ में आ। कायनात जे इमाम इते खुतबो शुरू कयो, चवण लगा, ए मुंहिंजा सहाबियो, अलस्तुम तशहदून अन्नल्लाह रब्बकुम, मुंहिंजा सहाबियो छा गवाही नथा ॾियो त अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजो रब्बु आहे? कुल्ला नअम, असां चयो अल्लाह जे नबी छो न, असां सभु जा सभु इहा गवाही ॾियूं था। वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण लगा, छा अल्लाह उनजो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौला न आहिनि? छा अल्लाह सां, उनजे पैगंबर सां तव्हांजी मोहब्बत न आहे? असां चयो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छो न रब जी ज़ात सां भी मोहब्बत आहे, अवां जी ज़ात सां भी मोहब्बत आहे। अॻिते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ए मुंहिंजा सहाबियो, जेको अल्लाह सां मोहब्बत करे थो, जेको उनजे रसूल सां मोहब्बत करे थो, वो याद रखे फहाज़ा वलियो, त अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां वो मोहब्बत करे, अली बन जो वली आहे, अली बन जो दोस्त है। दी हदीस अल्फाज पाण फरमाइन था, मन कुंतु मौला फालियुन मौला, जंहिंजो आऊं मौला आहियां उनजो अली मौला है रज़ी अल्लाह ताला। जंहिंजो आऊं दोस्त आहियां उनजो अली दोस्त है। जंहिंजी मूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत आहे, वो अली सां मोहब्बत करे। जंहिंजी अली सां मोहब्बत आहे, वो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करे। यानी अली जी मोहब्बत ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत गड्डा। अली सां दोस्ती, इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दोस्ती गड्डा। किथे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था, ए मुंहिंजा सहाबियो, अहिब्बुल्लाह लिमा यबसुकुम मिन निअमे, तव्हां पंहिंजे रब सां मोहब्बत करियो, छा लाइ त अल्लाह जो अताऊं तव्हांजे मथां बेइंतहा आहिनि। वाहिब्बुनी लिहुब्बिल्लाह, पोइ मूंसां मोहब्बत करियो, इन करे त तव्हां अल्लाह रब्बुल आलमीन सां मोहब्बत करियो था। पोइ अॻिते फरमायो, वाहिब्बु अहल बैती लिहुब्बी, ऐं उन खां बाद मुंहिंजे अहले बैत सां मोहब्बत करियो, छा लाइ त तव्हां मोहम्मद सां मोहब्बत करियो था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जी मोहब्बत जो तकाज़ो, पैगंबर सां मोहब्बत करियो, पैगंबर जी मोहब्बत जो तकाज़ो, अहले बैत सां मोहब्बत करियो। जंहिंजी अहले बैत सां मोहब्बत आहे, उन्हीं जी कायनात जे इमाम सां मोहब्बत आहे। जंहिंजी कायनात जे इमाम सां मोहब्बत आहे, उन्हीं जी अल्लाह रब्बुल आलमीन सां मोहब्बत आहे। इहे टई मोहब्बतूं गॾु आहिनि, हिक ॿिए सां किथे अलॻि कोन थियूं थी सघनि। किथे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा के ईअं भी पारत कनि था, उज़क्किरुकुमुल्लाह अहल बैती, मुंहिंजा सहाबियो, मुंहिंजे अहले बैत जे बारे में अल्लाह खां ॾिजो। उज़क्किरुकुमुल्लाह अहल बैती, मुंहिंजे अहले बैत जे बारे में अल्लाह खां ॾिजो। उज़क्किरुकुमुल्लाह अहल बैती, मुंहिंजे अहले बैत जे बारे में रब्बुल आलमीन खां ॾिजंदा रहियो। उन्हनि जी मोहब्बत, उन्हनि जो एहतराम, उन्हनि जो किरदार अपनाइण, उन्हनि जी सीरत के इख्तियार करण, उन्हनि जी ज़िंदगी के पढ़ण, उन्हनि जी ज़िंदगी के सम्झण, उन्हनि जे कानून ज़िंदगी के, दस्तूर ज़िंदगी के पंहिंजी ज़िंदगी में नाफ़िज़ करण, इहो ई अहले बैत जी मोहब्बत जो हक़ आहे। इहो ई अहले बैत जो तव्हांजे मथां, मुंहिंजे मथां हक़ आहे। मुसलमानों, खाली दावा सां कुझु बि कोन थींदो, खाली इज़हार सां कुछ भी कोन थींदो, खाली जज्बात सां कुछ भी कोन थींदो आहे। जेकॾहिं असां खां केरु पुछे
ए अहले बैत से मोहब्बत करण वारो, ए कायनात जे इमाम से मोहब्बत करण वारो, ए अल्लाह जी ज़ात से मोहब्बत करण वारो। ॿुधायो कॾहिं क़ुरान बि तर्जुमे सां पढ़ियो अथव? ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत करण वारो ॿुधायो छा नबी जी ज़िंदगी ते को किताब भी पढ़ियो अथव? ए अहले बैत से मोहब्बत करण वारो छा अली जी ज़िंदगी ते को किताब भी पढ़ियो अथव? रज़ी अल्लाह ताला। खाली चवण सां त कुझु न थींदो आहे, खाली अल्फाज सां कुझु बि न थींदो आहे। जेकर असां खां सवाल पुछियो वञे मोहब्बत आहे ठीकु आहे, पर मोहब्बत जो सबूत छा आहे? मोहब्बत जो दलील कहिड़ो आहे? मोहब्बत जे लाइ तव्हां वटि सबूत कहिड़ो आहे? मुसलमानो अचो अहले बैत सां मोहब्बत करियो, अहले बैत जा फ़ज़ाइल बयान करियो। अहले बैत जी मोहब्बत जो हक़ अदा तॾहिं थींदो जॾहिं उन्हनि जे पैगाम खे असीं आम कंदासीं। अली रज़ी अल्लाह ताला जहिड़े बारे में कायनात जे इमाम फरमायो, ए अली तुंहिंजो ताल्लुक मूं मोहम्मद साहिब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं कायनात जे इमाम जो ताल्लुक तव्हां सां आहे। उन खां पोइ ते फरमायो अली कायनात जे हर मोमिन जो मौला। अली रज़ी अल्लाह ताला दुनिया जे हर मोमिन जो दोस्त आहे। वो अली रज़ी अल्लाह ताला जंहिंखे पाण फरमाइनि था सुभाणे झंडो उन इंसान खे मिलंदो, खैबर जी फतह जो झंडो, खैबर किले के फतह करण जो झंडो सुभाणे उन इंसान खे मिलंदो जेको अल्लाह सां मोहब्बत कंदो आहे, जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कंदो आहे। खाली उनजी मोहब्बत कान्हे, अर्श जो रब बि उन सां मोहब्बत कंदो आहे, इमामुल अंबिया बि उन सां मोहब्बत कंदो आहे। इहो झंडो कंहिंखे मिलियो? अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मिलियो हुयो। मुसलमानो अचो, अॼु इहो बि फ़ैसिलो थी वञे त नबी वारो केरु आहे, अॼु इहो बि फ़ैसिलो थी वञे त अली वारो केरु आहे, अॼु इहो बि फ़ैसिलो थी वञे त वली वारो केरु आहे। ॻाल्हियूं हर को कंदो आहे, सबूत कंहिं वटि आहे, प्रूफ कंहिं वटि आहे। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सवाल करियूं था, शिकिल कहिड़ी हुई, सूरत कहिड़ी हुई, छा चेहरे ते दाढ़ी मुबारक हुई या कोन हुई? ताबई जो बयान ना, हदीस से रावी जो बयान ना, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शागिर्द जो बयान ना। अबू इस्हाक़ अस्सबी रहमहुल्लाह फरमाइन था, राइतु अलियन अलल मिंबर, मु अली रज़ी अल्लाह ताला अन्हु के मिंबर ते ॾिठो हुयो, पाण खुतबो ॾेई रहिया हा। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दाढ़ी मुबारक अच्छी हुई। अली वारो उहो आहे जंहिंजे चेहरे ते दाढ़ी आहे। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मोहब्बत उन्हें के आहे जंहिंजी नबी जी सुन्नत दाढ़ी सां मोहब्बत आहे। मुसलमानो अली रज़ी अल्लाह जी ज़िंदगी समझाए थी कायनात जे इमाम जी या सुन्नत आहे जेका अॼु असां विसारे चुका आहियूं। सोचो दाढ़ी सां मोहब्बत केरु कंदो आहे, दाढ़ी सां नफ़रत केरु कंदो आहे? समझी ईंदो ताली वारो केरु आहे, अली जे पैगाम ते केरु हलंदो आहे, उनजी सीरत ते केरु हलंदो आहे। इन साॻे ताबी जो बयान ना। अबू इस्हाक़ अस्सबी रहमहुल्लाह फरमाइनि था, मूं अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॾिठो हुयो, उन्हनि जी दाढ़ी बि हुई पर दाढ़ी तमामु घाटी हुई। इहो बयान समझाए थो त अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजी दाढ़ी खे कॾहिं कटियो कोन हुयो। मुसलमानो सोचो, हाणे सम्झी वठो त अली वारो केरु आहे, अहले बैत सां मोहब्बत करण वारो केरु आहे, अहले बैत जी ज़िंदगी सीरत खे अपनाइण वारो केरु आहे। अचो बेदलील ते गौर करियूं था। सही मुस्लिम किताबुल जनाइज़ अली रज़ी अल्लाह ताला पंहिंजे शागिर्द अबुल हय्याज असदी सां मुखातिबा फरमाइनि था, अला अबअसुका मा बअसनी बिही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबुल हय्याज छाऊं अवां खे उन मिशन ते उन पैगाम ते न मोकिलिया जेको पैगाम मूंखे ॿुधायो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बांसदाबाद वारो अली जो पैगाम हिकु तालिब इल्म तव्हांखे ॿुधाए रहियो आहे, दीन जो हिकिड़ो शागिर्द तव्हां वटि बयान करे रहियो आहे। अली जो मिशन छा आहे, अहले बैत जो पैगाम छा आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम छा आहे। ए मुंहिंजा शागिर्द छा उहो पैगाम ॾेई अव्हांखे न मोकिलिया जेको पैगाम ॾिनो मूंखे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला तदा क़ब्रन मुशरिफन इल्ला सुबैता, जेका बि क़ब्र बुलंद ॾिसियो मथां ही ॾिसियो, उन ते इमारत अॾियल ॾिसियो, उन जे मथां को कमरो ठहियल ॾिसियो, उन जे मथां को कुबो ठहियल ॾिसियो, पोइ तव्हांजे मथां फर्ज़ आहे ला तदा क़ब्रन मुशरिफन इल्ला सुबैता, उन क़ब्र खे ज़मीन जे बराबर करे छॾियो। मुसलमानो, किथे आहे अहले बैत जो पैगाम, किथे आहे अहले बैत जो मिशन, किथे आहे अहले बैत जो दस्तूर ज़िंदगी, कानून ज़िंदगी। अचो दलाल पढ़ो,
अहादीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पढ़ो, नबी अलैहिस्सलाम की जिंदगी के पढ़ो, सहाबा किराम की जिंदगी के पढ़ो, तो अली रज़ी अल्लाह ताला जो अदाओं कहिड़ियूं, अहले बैत जो अदाओं कहिड़ियूं, क्यों दलील सुनन अबी दाऊद किताब सलाह अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला फरमाइन था, मूं ॾिठो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं कायनात जे इमाम के नमाज पढ़ंदे ॾिठो, मूं नबी अलैहिस्सलाम जी नमाज जी कैफियत के ॾिठो। पाण फरमाइन था, मूं ॾिठो जॾहिं पाण नमाज जी इब्तिदा कंदा हा त रफ़्ल यदैन कंदा हा, जॾहिं इमामुल अंबिया रुकू में वेंदा हा त रफ़्ल यदैन कंदा हा, जॾहिं रुकू मां उथंदा हा त रफ़्ल यदैन कंदा हा, जॾहिं बरकातूं पढ़ी विचें तशहुद में वेहंदा हा, पोइ टी रकात लाइ उथंदा हा त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रफ़्ल यदैन कंदा हा। मुसलमान अहले बैत जी यादा किथे आहे? अहले बैत जी जिंदगी किथे आहे? अहले बैत जी सीरत किथे आहे? अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जा बयान कंहिं वटि आहिनि? हाणे सोचो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु वारो केरु आहे? अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मोहब्बत कंहिंखे आहे? खाली दावा कंहिंजी आहे, अमल कंहिं ॾियो आहे? उन्हनि जी सीरत के केरु इख्तियार कंदो आहे? सीरत ते अमल केरु कंदो आहे? चौथों दलील अली रज़ी अल्लाह अन्हु जो मनहज, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अक़ीदो, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मिशन छा हुयो? उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ो फरमान जारी कयो, हिकिड़ो इंतज़ामिया जो हुकुम हुयो त हज तमत्तु हिन साल केरु कोन कयो। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़बर पई, सरेआम बुलंद आवाज़ सां चवण लॻा, लब्बैक हज्जन व उमरा, आऊं हज ऐं उमरे जो गॾु इहराम ॿधां थो, हज ऐं उमरे जो गॾु तलबिया पढ़ां थो, हज ऐं उमरे जी गॾाए नियत करियां थो। उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हुकुम हुयो, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु मुखालिफत कई, हज ऐं उमरे जो गॾु तलबिया पढ़ी वरितऊं ऐं पोइ ऐलान कयऊं, फरमायूं मां कुन्तु लिअदा सुन्नतन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिकौलि अहदिन, फरमायूं था दुनिया जे कंहिं इंसान जे करे, कंहिं हस्ती जे करे, कंहिं हुक्मरान जे करे, कंहिं सियासतदान जे करे, अली तो हुआ कंहिं बि शख्सियत जे करे मोहम्मद जी सुन्नत के कदम कोन छॾींदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानो इहो मनहज, इहो अक़ीदो, इहो नज़रियो कंहिंजो आहे? अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए रहिया आहिनि त मां दुनिया जे कंहिं इंसान जे करे कायनात जे इमाम जी सुन्नत के कोन थो छॾे सघां। मुसलमानो अॼु छा थियो? असां चयो बिरादरी रुकावट आहे, पाण सुन्नत बि छॾे वियासीं, अहले बैत जो अक़ीदो बि छॾे वियासीं, असां चयो माहौल रुकावट आहे, कायनात जे इमाम जो अदाऊं बि छॾे वियासीं, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नज़रियो बि छॾे वियासीं। छा वाक़ई असांखे अहले बैत सां मोहब्बत आहे? मुसलमानो असांजो किरदार ॿुधाए थो, दावा जी मोहब्बत आहे, किरदार जी मोहब्बत न आहे, ज़बान जी मोहब्बत है, दिल जी मोहब्बत ना है, खाली इजहार जी मोहब्बत है, लेकिन दिली तौर ते पान अहले बैत से मोहब्बत न करे सघिया आहियूं। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़िंदगी, उन्हें का पोइ हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़िंदगी जा इख्तितामी दिहाड़ा हुया, आखिरी अयाम हुया, कैफियत इहा हुई, मर्ज़ जी शिद्दत हुई, पंहिंजे साथियुनि सां मुलाक़ात थी, चवण लॻा मुंहिंजी ज़िंदगी में मूंखे ज़हर त खोड़ दफ़ा प्यारियो वियो आहे, लेकिन हिन दफ़े जेको मूंखे ज़हर प्यारियो वियो आहे, शायदि इन सां मुंहिंजी ज़िंदगी जो इख्तिताम थी वेंदो, ज़िंदगी जा आख़िरी मनाज़िर शुरू थिया। हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु आया, पंहिंजे वॾे भाउ सां मुखातिब थिया, चवण लॻा ए हसन ॿुधायो छा कंहिं ते शक करियो था? जंहिंजे बारे में तव्हांखे गुमान हुजे, जंहिंजे बारे में तव्हांखे शक हुजे त हिन मूंखे ज़हर ॾिनो आहे, थोड़ो गुमान हुजे, थोड़ो शक हुजे त ज़हर ॾियण वारो हुयो आहे, ए मुंहिंजा भाउ तव्हां हुनजो नालो मूं वटि ज़िक्र करे छॾियो। हसन रज़ी अल्लाह अन्हु चवण लॻा तुरीदु क़त्ला, ए हुसैन रज़ी अल्लाह ताला छा ज़हर ॾियण वारे माण्हू खे तव्हां क़त्ल करे छॾींदो? हुसैन रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था नाम हा किसासन ठहे बि थो, मुतालबो बि हक़ आहे त ज़हर ॾियण वारे कातिल खे क़त्ल कयो वञे। हसन रज़ी अल्लाह ताला जो जवाब छा हुयो? उन जवाब में छा त बर्दाश्त हुई, छा त नरमी हुई, अल्लाह रब्बुल आलमीन जो खौफ हुयो, केतरी तक़वा ऐं परहेज़गारी उन जवाब में समायल हुई। चवण लॻा आयो हुसैन रज़ी अल्लाह ताला जेकॾहिं उहो आहे जंहिंजे बारे में हसन जो गुमान आहे, जेकॾहिं मुंहिंजो गुमान सचो आहे ऐं वाक़िअत कोन ॾींदो, फल्लाहु अशद्दु निक़मा, इहो इंतकाम मां पंहिंजे रब जी ज़ात ते छॾियां।
ये इंतकाम अल्लाह अहकमुल हाकिमीन के हवाले करया तो पर हुसैन रज़ी अल्लाह ताला जेने बारे में मुझो गुमान ना जेकर वो मुझो कातिल ना हो जाए, जेने बारे में मुझे शक्का जेकर वो मुके जहर ॾियण वारो न हुजे तो फमाउरी दो उक्तला वारी हो मायो नथो चाया जेको कत्ल में मुलव्विस है गलत फहमी में उन्हें के कत्ल कयो वने। हसन रज़ी अल्लाह अन्हु जे जवाब जा बई मतलब आए मुसलमानों छड़ियो जिंदगी जा इख्तिलाफ, छड़ियो जिंदगी जा इंतकाम, छड़े दियो हिक ॿिए सां दुश्मनियों, छड़े दियो हिक ॿिए सां नफ़रतों, माफ़ करण जी ॻाल्हि करियो, दरगुज़र करण जी ॻाल्हि करियो, फैसले की गाल करियो, इंतकाम दे इख्तिताम की गाल करियो, नरमी की गाल करियो, महबूब मुस्तफा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ने सुन्नत के अडवरी बीहर जिंदा करियो। आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाएं थियो मन तखवा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ले नफ्सिही कत्तो कायनात इमाम पूरी जिंदगी ताकत हुई, इस्तिताअत हुई, फौज भी हुई, लश्कर भी हुआ, पान जर्नेल भी हुआ, सियासतदान भी हुआ, हुक्मरान भी हुआ, इंतकाम वठन ना वठी सघिया थे। मन तखमाला ले नफ्सिही कत्तो कायनात इमाम पांजी ज़ात की खातिर पूरी जिंदगी इंतकाम वरतो ही कोन। ऐं असां अल्लाह असां दे हाल ते रहम करे एक इमाम जे पुछा बीठा से पोइ एक वे के माफ कोन करे पैर पैर से मिलाण वाली सुन्नत जी गाल तो कई सी पर एक वे के माफ कोन करे सकियासीं। इक़्तिदार बेन सुन्नतन जी गाल तो थी पर एक वे के दरगुज़र नरमी करण जी गाल कोन करे सकियासीं। मुसलमानों अल्लाह जा फैसला, अल्लाह जा कानून, अल्लाह जा हुकुम, अल्लाह पाने कलीम के मोकले रहेगा केना कायनात जे जाबिर जालिम हुक्मरान ना हुकुम केड़वा कूला लहु कौलन लय्यिना। ए मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम, ए हारून अलैहिस्सलातु वस्सलाम, हारून अलैहिस्सलाम फसीह बलीग इंसान ना, वडो अदीब इंसान ना, बोली ते उबूर रखण वारो अल्लाह जो पैगंबर आ। मूसा अलैहिस्सलाम तो छाते दे अल्लाह जो कलीमा हुकुम केड़वा फिरौन सा गलाए जो त नरम गलाए। पांजी गुफ्तगू समझो था, पांजे घर की बोली समझो था, पांजे साथिन सा अल्फाज समझो था, पांजे घर में थींदड़ कचहरी के समझो था, पांजे माहौल में थींदड़ के मातहत जी गलती के समझो था। तो अल्फाज से गौर करियो, अल्फाज त अल्फाज, तलखी त तलखी हुंदी आ, शिद्दत त शिद्दत हुंदी आ। पाण त हया जा कानून ऐं गैरत जा कानून विसारे रहंदा आहिनि। पी हुजे पंहिंजी औलाद के गारियूं ॾे, ईअं बि थींदो आहे। अल्लाह माफ करे पाने अल्फाज तेरी शक्ति अची वई किथे अहले बैत जो अदा, किथे अहले बैत की सीरत। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो इन इब्नी हादा सय्यद, मुझे ये पुत्र जेको हसन ना ये सय्यद आ, ये सरदार आ। वे जो ये अल्लाह मुझे इन हसन के जरिए मुसलमानन दे बिन गिरोहन दे विच में सुलह ऐं ठाह कराए छड़ी। मुसलमानों की सीरत गवाह, तारीख गवाह, एले बैत की जिंदगी गवाह। सालन जा इख्तिलाफ गैर मशरूत हसन रज़ी अल्लाह ताला ने खत्म करे ओहदे ताम हथ खणिया, गैर मशरूत तौर इख्तिलाफात खत्म थिया। दुनिया के पैगाम में यो मिलियो चाहे सालन जा इख्तिलाफ हो जाए, चाहे जिंदगी जा केतरा भी इख्तिलाफात हो जाए, लेकिन अहले बैत जो मिशन ना, अहले बैत की जिंदगी आ, अहले बैत जो दस्तूर आ चो पाने इख्तिलाफात खत्म करे छे। उन्हें का पहुंचो अहले बैत से मोहब्बत कें किया, अहले बैत की जिंदगी के वटा, अहले बैत की नमाज के वटा। रफले दैन जो बयान बुधी चुका है, अचो बियो बयान बुधो ने शहजादे जो, वो शहजादो को आम शहजादो को ने जेडे बारे में कायनात दे इमाम फरमायो हो अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा, ए अल्लाह मुखे इनन बिनी से मोहब्बत आ, मुखे हसन से भी मोहब्बत आ, मुखे हुसैन से भी मोहब्बत आ। फाहिब्बहुमा, ए अल्लाह तू भी इनन बिनी से मोहब्बत कर। व अबग़िज़ मन अबग़ज़हुमा, जेको इनन बिनी से बुग़्ज़ रखे अल्लाह तुमने सा नाराज थी वे, अल्लाह तुमने सा बुग़्ज़ रख। मुसलमानों के सोचो इन्हनि शहजादनि जो हक़ीक़ो कीअं थियो। अल्लाह असांखे औलाद सां नवाज़ो, अल्लाह असांखे पुटनि सां नवाज़ो, अल्लाह असांखे औलाद जी नेमत अता फरमाए। मुसलमानों असांजा दलाइल दुनिया जे दलाइल, मुआशरे जे दलाइल, माहौल जे दलाइल ऐं माहौल खां भिनल माण्हुनि जा दलाइल, लेकिन अहले बैत जा हक़ीक़ा कीअं थिया हुया। अकानिल हसन वल हुसैन कबशैन बिने डोटरन जो हक़ीक़ो उन्हनि जे नाने मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो। नाने सां बि मोहब्बत आ,
शहजादन सां मोहब्बत आहे, जन्नत जे सरदारनि सां मोहब्बत आहे, अहले बैत सां मोहब्बत आहे। पोइ पुट जो अक़ीक़ो कीअं कंदा आहियो? सोचो इहो अक़ीक़ो कंहिं वटि आहे? अहले बैत सां मोहब्बत कंहिं वटि आहे? अहले बैत जी ज़िंदगी सीरत कंहिं वटि आहे? नबी अलैहिस्सलाम ॿिन्ही जो अक़ीक़ो कयो। ॿिन्ही जे अक़ीक़े में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿ घेटा सिधा कया। यह जिंदगी जो ये अदाओं, जिंदगी जो यह सीरत मुसलमानों सोचो कंहिं वटि आहे? फ़र्क़ करियो, कुछ तमाम पढ़ियो, कुछ तमाम अॻिते अचो, कुछ अवां बि एहतसाब करियो, कुछ अपनायो अवां बि ज़िंदगी अहले बैत जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत के इख्तियार करियो। हसन रज़ी अल्लाह ताला नंढपिण जी ॼमार आहे, नमाज सिखारनि पिया उन्हनि जा नाना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए हसन जना वितर पढ़ंदा आहियो, वितर में कुनूत पढ़ंदा आहियो, तो कुनूत पढ़ंदा करियो अल्लाहुम्मा हदीनी फी मन हदैत। अल्लाह जेके हिदायत याफ्ता आहिनि उन्हनि सां गॾु मूंखे हिदायत अता फरमा। वाफिनी फी मन आफ़ैत, अल्लाह जेके आफ़ियत ॾिनी अथई उन्हनि सां गॾु मूंखे आफ़ियत अता फरमा। ओ तवल्लनी फी मन तवल्लै, अल्लाह दुनिया में तुंहिंजा के दोस्त हूंदा, के हूंदा जेके पढ़ंदा हूंदा तहज्जुद, के हूंदा जेके मोहब्बत में तोखे याद कंदा हूंदा, के हूंदा जिन्हनि जो तोसां गहरो ताल्लुक हूंदो, के हूंदा दुनिया में तुंहिंजा दोस्त हूंदा। वो तवल्लनी फी मन तवल्लै, अल्लाह मूंखे उन्हनि दोस्तनि में शामिल फरमा जिन्हनि जो तूं दोस्त आहीं, जिन्हनि जो तोसां ताल्लुक आहे। इहा दुआ कुनूत सोचो केरु पढ़ंदो आहे? कंहिंजी ज़िंदगी में आहे, कंहिंजे वितर में आहे? मुसलमान दावत ॾाढी सवली आहे, कुझु फ़र्क़ त करियो, कुझु एहतसाब त करियो, दलाल जी गोला त करियो, सही के रहे गलत के रहे। जिंदगी की हर रकात में पढ़ो था हिदायत सिरातल मुस्तकीम, अल्लाह सा के सिरात मुस्तकीम देखा गोलो तो सही सिरात मुस्तकीम आहे किते, तलाश तो करियो सिरात मुस्तकीम आहे किते, गोलो तो सही सिरात मुस्तकीम ते केर हलंदो आहे या कुनूत वितर केर पढ़ंदो आहे? जेका हसन जे नाने मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु के सिखारी। उन्हें का पोइ अहले बैत जा फर्द हुसैन रज़ी अल्लाह तआला सुनन इब्न माजा जो जुमला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाने सहाबा सां गॾु आहिनि। याला रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां सां गॾु हली रहिया हुआ, मदीने जे घटनि में नंढड़ा ॿार के रांदि खेॾी रहिया हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नंढड़नि ॿारनि ते नज़र पई, असांजे मझ में असांजे काफ़िले के छॾे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि नंढड़नि ॾांहुं मुतवज्जे थिया। उन्हनि में नबी जो ॾोहिटो अहले जन्नत जो सरदार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾोहिटो शहज़ादो हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु मौजूद आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि मुतवज्जे थिया। जॾहिं हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾिठो मुंहिंजा नाना साईं मुॾा मुतवज्जे आहिनि, मुॾा अची रहिया आहिनि। जॾहिं ॾिठऊं हाणे रांदि खे छॾे पंहिंजे नाना साईं सां मुतवज्जे थींदे हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु खिलण बि लॻा, रुड़न भी लगा। रहमत आलम वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा हथ मुबारक अॻिते वधाइनि था। हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु खे पकड़ण जी कोशिश कनि था। हुसैन रज़ी अल्लाह अन्हु ॾिठो थे नाना साईं मूंखे पकड़नि था, फजअल गुलाम यफरु हा होना वहा होना, कॾहिं हिन पासे दौड़नि पिया, कॾहिं हुन पासे दौड़नि पिया। हुसैन रज़ी अल्लाह तआला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हुननि खे पकड़ण जी कोशिश में आहिनि। वन नबी युज़ाहिको ऐं मोहब्बत भरियो ॿियो मंज़र, मुस्कुराहटनि जो मंज़र। हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु खिलनि पिया, अल्लाह जा नबी उन्हनि खे खिलाइनि पिया। तहक़ीक़ जे मंज़र में, मुस्कुराहटनि जे मंज़र में, मोहब्बत जे इन मंज़र में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु खे पकड़े वरितो वॾी मोहब्बत सां। सुम कब्बरा, पोइ हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु खे चुमी ॾिनो। पोइ हिकिड़ो ऐलान कयो हुसैन मिन्नी वादा बिन हुसैन, हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु मूं मज़ा आहे ऐं मुंहिंजो ताल्लुक हुसैन सां आहे रज़ी अल्लाह तआला। व हुसैन सिब्तुम मिनल अस्बात, हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु त ख़ानदान मञा हिकिड़ो ख़ानदान ना। अहब अल्लाहु मन अहब हुसैना, हिकु अज़ीम ऐलान कयो, फरमायो अल्लाह हर इंसान उन इंसान से मोहब्बत करे जेको हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु से मोहब्बत करे। ओ हुसैन रज़ी अल्लाह तआला
शहीद करबला हुसैन रज़ी अल्लाह ताला जंहिंजी शहादत जो गम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एतिरो हो। अली रज़ी अल्लाह ताला नु फरमाइनि था हिकु ॾिहाड़े अचां थो अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तन्हा वेठा आहिनि, अकेला वेठा आहिनि, गॾु केरु बि कोन्हे। निगाहुनि ते जीअं नज़र पई मूं ॾिठो अली रज़ी अल्लाह ताला नु फरमाइनि था मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे खे जीअं ॾिठो मूं ॾिठो त काइनात जे इमाम जे अखियुनि मां ॻोढ़ा किरी रहिया हुआ। मूं पुछियो अल्लाह जे नबी तन्हा वेठा आहियो, अकेला वेठा आहियो, भला छाजे लाइ रोई रहिया आहियो? हे गम भला छाॾियो आहे, हे दुख भला छाॾियो आहे, हे परेशानी कहिड़ी आहे, हे छाजे लाइ रोई रहिया आहियो? नबी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए अली रज़ी अल्लाह ताला मूंखे हाणे जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधाए विया आहिनि तव्हांजी उम्मत अव्हांजे ॾोहिटे हुसैन रज़ी अल्लाह ताला खे शहीद करे छॾियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के तमाम वॾो इन शहादत जो गम हुयो, लेकिन मुसलमानो हुसैन रज़ी अल्लाह जे नाना जी सीरत छा, एले बैत जी सीरत छा हुई, अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला जी ज़िंदगी छा हुई, इल्म हुयो मुंहिंजे पुट खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जा अफराद शहीद करे छॾींदा, लेकिन उन्हनि गम जो ॾींहुं कोन मल्हायो, उन सबर कयो हुयो। उन्हनि खे ख़बर हुई इन्नमा युवफ़्फ़िस्साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब, अल्लाह सबर करण वारनि खे तो बग़ैर हिसाब जे बदिला अता कंदो आहे। उहे अज़ीम इंसान जिन्हनि जे सबर जो छा ॾे मुसीबतूं अचनि, परेशानियूं अचनि, गम बि ईंदा हुजनि, दुख बि ईंदा हुजनि, पर उन्हनि जो अंदाज़ इहो हूंदो आहे इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। गम में थे तो दिल में दुख में थे तो, लेकिन इस्लाम की मुखालिफत कोन कंदा, तकदीर से कंहिं किस्म की काउन की मुखालिफत कोन होंदी आहे। मुसलमानों अहले बैत जो पैगाम सबर जो पैगाम आहे। अहले बैत जी खातून फातिमा रज़ी अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मोहब्बत के तरिया पान फरमाया था इन्ना फातिमाता बिज़अतम मिन्नी, फातिमा तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वजूद जो हिस्सो आहे, जिस्म जो टुकड़ो आहे। मन आज़ाहा फ़क़द आज़ानी, जे मुझी फातिमा के तकलीफ़ ॾिनी आहे गोया के उन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तकलीफ़ ॾिनी। नबी जी न्याणी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा मंजिल आहे। पाण फरमाइनि था हुज़ैफ़ा अॼु आसमान जो हिकु दरवाज़ो खुलियो आहे, उन दरवाज़े मां हिकु फ़रिश्तो नाज़िल थियो आहे। लम यंज़िल अलल अर्ज़ क़त्तु, अॼु खां पहिरियां कॾहिं ज़मीन ते कोन आयो हो, आयो इन करे आहे रब खां मोकल ऐं इजाज़त वठी आयो आहे लियुसल्लिमु अलैया, ताकि मूं मोहम्मद के सलाम चए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व युबश्शिरनी, ऐं मूंखे बिशारत ॾे अनल हसना वल हुसैना सय्यदा शबाब अहले जन्ना, त हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जन्नत जे नौजवाननि जा सरदार रहे, ऐं फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन्नत जे औरतनि जो सरदार रहे। उहा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जंहिंजी सीरत, किरदार, वज़कता, कैफियत, अंदाज, हलण जो अंदाज, ॻाल्हाइण जो अंदाज, बोली, लहजा, नमूना सब कहिड़ा हुया। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि थियो मूं पंहिंजी पूरी ज़िंदगी में इन ॻाल्हि खे ॾिठो हुयो, फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जा अंदाज मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंदाज़नि सां मिलंदा हुआ, ऐं काइनात जा इमाम उन्हनि जो एॾो एतिराम कंदा। पंहिंजी न्याणी जो एतिराम सिखो इमाम लंबिया, पंहिंजी न्याणी जो एतिराम सिखो अहले बैत खां, पंहिंजी न्याणी जो एतिराम सिखो फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं फरमाइनि थियूं जॾहिं फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा ईंदियूं हुयूं, काइनात जा इमाम महफ़िल में वेठंदा हुआ, वेठा हूंदा हुआ, साम्हूं ईंदे ॾिसंदा हुआ, उथंदा हुआ, मिलंदा हुआ, इस्तक़बाल कंदा हुआ, पेशानी ते चुमी ॾींदा हुआ, वठी अची उते विहारींदा हुआ जिते मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण विया हुआ। मुसलमानो इहो न्याणी जो अदब, इहो न्याणी जो एहतराम वरी किथे। अॼु मुंहिंजो सिंध जो मुआशिरो चवंदो आहे त न्याणी निभाग जी अलामत हूंदी। यादि रखो अम्मा फातिमा बि त न्याणी हुई रज़ी अल्लाह ताला। अॼु सिंध जो मुआशिरो चवंदो आहे त न्याणी जंहिं घर में पैदा थी वञे उन घर में गम ई गम हूंदा आहिनि। फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा बि त न्याणियूं हुयूं, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी हुई। मुसलमानो मुआशिरो एॾो ज़ालिम बणिजी वियो, को चवण वारो ईअं चवंदो आहे जेकॾहिं अमर जे पेट में न्याणी आहे त उनखे उते ई क़तल करे छॾ,
जे मुआशरे जो डॉक्टर भी कातिल हो, जे मुआशरे जो वालिद भी कातिल हो, जे मुआशरे जी वालिदा भी कातिल हो, जेकॾहिं वालिद भी कातिल जी सफ़ में बीहे तो पोइ इंसाफ़ किथां मिले? जेकॾहिं वालिदा भी कातिल बणिजी वञे पोइ मुसलमान इंसाफ़ किथां मिले? बेशक अॼु हुनजी आह कंहिं बि कोन ॿुधी, हुनखे ज़िंदगी में अचण जो अखि खोलण जो बि हक़ कोन ॾिनो वियो, हुनखे अमर जे पेट में क़त्ल कयो वियो। हुकुम कंहिंजो हुयो? वालिदा हुयो। अमर बि एॾी ज़ालिम थींदी आहे, वालिद बि एॾो ज़ालिम बणिजी वेंदो आहे। अल्लाह जी अदालत हूंदी, एॾे न्याणी खे आंदो वेंदो। रब्बुल आलमीन फरमाए थो वइदल मऊदतु सुइलत बिअई ज़म्बिन कुतिलत। जॾहिं न्याणी खे अल्लाह जी अदालत में बिहारियो वेंदो, उनखां पुछियो वेंदो ॿुधा तोखे कहिड़े जुर्म में क़त्ल कयो? वो केतिरा कातिल अल्लाह जी अदालत में कातिल जी सफ़ में बीठल। जेकॾहिं वालिदैन बि अहिड़ा ज़ालिम बणिजी वञनि, मुसलमान न्याणियुनि जो एहतराम, न्याणियुनि जी अज़मत खे सिखो कंहिंखां? मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां। मुसलमान उन खां पोइ अहले बैत जो पैगाम ॾियो आहे। ग़लती ज़िंदगी जो हिस्सो आहे, किथे ग़लती थी वई, किथे गुनाह थी वियो, अव्हांखे बि एतराफ़ हूंदो, मूंखे बि एतराफ़ आहे। ज़िंदगी जो खोड़ सारियूं ग़लतियूं हूंदियूं, अल्लाह जे साम्हूं एतराफ़ कंदा करियो। कंद झुका, ॻोढ़ा वहा, आर्ज़ी इख्तियार कर, इनकिसारी इख्तियार कर, तहज्जुद जे टाइम उथंदो कर, पंहिंजे रब खे सॾु कंदो कर, इल्तिजा कर, मिनथू कर, इसरार भी कर, तकरार भी कर, सवाल खां बाद वरी सवाल भी कर, ए मुंहिंजा अल्लाह मूंखे माफ़ फरमा। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़ी महफ़िल में ॾिठो हुयो, पाण हिकिड़ी महफ़िल में पढ़नि था रब्बिग़फिर ली वतुब अलैया इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। ए मुंहिंजा रब मूंखे माफ़ फरमा, मुंहिंजी तौबा क़बूल फरमा, तू तव्वाब भी आहे, तू रहीम भी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो अमल, इहो कौल अब्दुल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, मूं ॻणियो हुयो हिकु महफ़िल में अल्लाह जे नबी 100 दफ़ा खां वधीक इहा दुआ पढ़ी, रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेकॾहिं हिकु महफ़िल में 100 दफ़ा ईअं चवनि था, ए मुंहिंजा अल्लाह मूंखे माफ़ फरमा, ए मुंहिंजा रब मूंखे माफ़ फरमा, ए मुंहिंजा रब मूंखे माफ़ फरमा। उम्मतियो पाण त वॾा गुनाहगार, उम्मतियो पाण त वॾा ख़ताकार है। ये पूरी जिंदगी गुनाहन से भरियल आहे, निगाह गुनाहन से भरियल आहे, ज़ुबान गुनाहन से भरियल आहे, ये दिल वजूद गुनाहन से भरियल आहे। अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा अहले बैत जी जिंदगी जो पैगाम पंहिंजी ग़लती यादि कंदियूं हुयूं, एतिरो रोअंदियूं हुयूं, पोती मुबारक बि ॻोड़नि सां भरिजी वेंदी हुई। मुसलमानो, असां रोअंदे पंहिंजो रुमाल त कोन घुसायो आहे, असां रोअंदे पंहिंजा हथ आला त कोन कया, असां अल्लाह जे साम्हूं रोअंदे शर्मिंदगी जे ॻोड़नि सां, तक़वा ख़शियत जे ॻोड़नि सां पंहिंजी झोली आली त कोन कई आहे, पंहिंजे मुसले खे आलो त कोन कयो आहे, पर काश ईअं थिए हा, पंहिंजी अखि त आली थिए हा, पंहिंजी निगाह त आली थिए हा। रब जे ख़ौफ़ खां तौबा कंदे, इस्तिग़फ़ार जा अल्फाज़ पढ़ंदे, मुसलमानो अचो अहले बैत जे पैगाम खे सम्झो, अहले बैत जी सीरत खे सम्झो। मुंहिंजी गुफ़्तगू जो ख़ुलासो हुयो आहे, अहले बैत 4 ख़ानदाननि जो नालो आहे, आले अली, आले अकील, आले जाफर, आले अब्बास रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन। अहले बैत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घरवारियों में शामिल हैं। अहले बैत जो पैगाम में हुआ दोस्ती ब अल्लाह दिला, दुश्मनी ब अल्लाह दिलाए। अहले बैत जो पैगाम में हुआ दाढ़ी सां ईअं मोहब्बत करियो जीअं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जी मोहब्बत हुई। अहले बैत जो पैगाम में हुआ नमाज हूंदी आहे पर रफ़्ल दैन सां हूंदी आहे। अहले बैत जो पैगाम में हुआ दुनिया जे के इंसान जी ख़ातिर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे न छॾियो वेंदो आहे। अहले बैत जो पैगाम आहे हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु जो पैगाम आहे मिटायो पंहिंजो नफ़रतूं, ख़त्म करियो पंहिंजा इंतकाम, पंहिंजे नफ़रतुनि खे मिटाए सुलह जी ॻाल्हि करियो, सब्र जी ॻाल्हि करियो, माफ़ी जी ॻाल्हि करियो, इस्लाह जी ॻाल्हि करियो। अहले बैत जो पैगाम में हुआ अहले बैत जी सीरत ते आहे पंहिंजी न्याणी जो एहतराम सिखो जीअं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पंहिंजी न्याणी जो एहतराम हुयो। अहले बैत जो पैगाम में हुआ अहले बैत जी सीरत ते आहे ग़लती थी वेंदी आहे, ख़ता थी वेंदी आहे, रब जे साम्हूं रोअणु सिखो, तौबा करण सिखो, इस्तिग़फ़ार सिखो। दुआ है अल्लाह ताला के मूंखे अहले बैत जी सुञाणप, अहले बैत जे शान जो एतराफ़, अहले बैत जी सीरत इख्तियार करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।